दादूमा ब्यूरो चीफ शहजाद चांडियो जी रिपोर्ट मुताबिक काज़ी अहमद जे ॻोठ शेर खान वटू जी रहवासण नारी रमशा धीअ तालिब वटू पंहिंजी बेवा माउ गुलाम ज़हरा समेत दादू प्रेस क्लब पहुची प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त मुंहिंजे ॾाॾे नंढी उमिरि में रिमशा जो रिश्तो पंहिंजे सोट आसिफ पुट सोढल वटू जे नाले कई हुई। रिमशा बालिग थियण बाद नंढी उमिरि जे कयल रिश्ते खां इनकारी आहे। हू पंहिंजो बुरो भलो ॼाणे थी। संदन चवणु आहे त सोट आसिफ वटू जी चाल चलत सही नाहे, जंहिं साम्हूं शादी करण खां इनकार कयो त हू मछिजी पिया आहिनि। ज़बरदस्ती अगवा करण ऐं मारण जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि। मां पंहिंजी मर्ज़ी सां पंहिंजे ॿिए सोट सलमान पुट यार मोहम्मद वटू सां शादी करणु चाहियां थी, जंहिं तां ॾमिर जी मुखालफ़न चाचो सोढल वटू आसिफ वटू साले सुघर ऐं संदन मासात मारोट असांजो जीअण जंजाल करे छॾियो आहे। मुंहिंजे चाचे यार मोहम्मद वटू ते काज़ी अहमद पुलिस खे वॾी रिश्वत ॾेई मथसकूड़ा केस करे फासाए वियो आहे। मौत जे ख़ौफ़ खां दादू में पंहिंजे नाने जे घर पनाह वरिती आहे। हिन वक़्तु असां पंहिंजो ॻोठ छॾे ॿियनि जे दरनि ते दरबदरी वारी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहियूं। इस्लाम औरत खे निकाह पंहिंजी मर्ज़ी सां करण जो हक़ ॾिनो आहे। हुननि चीफ जस्टिस सिंध हाई कोर्ट IG सिंध SSP नवाब शाह इंसानी हक़नि जी तंज़ीमुनि खां अपील कई आहे त मूं यतीम न्याणी सां इंसाफ़ करे मुखालफ़नि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई करे तहफ़्फ़ुज़ ॾिनो वञे।